नाज़रीन, वज़ीर आज़म इमरान खान कंहिं बि सूरत इस्तीफ़ा न ॾियण जो ऐलान करे चयो आहे त आख़िरी बाल ते अपोज़िशन जो ॼमी मुक़ाबिलो कंदो ऐं वोटिंग खां हिकु ॾींहुं अॻु सरप्राइज़ ॾींदो। फ़ौज खे ग़लति तनक़ीद जो निशानो बणायो वञे थो। मज़बूत फ़ौज मुल्क जी ज़रूरत आहे। फ़ौज न हुजे हा त मुल्क जा 3 टुकर थी वञनि हा। सियासत लाइ फ़ौज खे बदनाम न कयो वञे। वज़ीर आज़म हाउस में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे इमरान खान चयो त न्यूट्रल वारी ॻाल्हि जो ग़लति मतिलबु वरितो वियो। न्यूट्रल वारी ॻाल्हि चङाई जो हुकुम ॾियणु ऐं बुराईअ खां रोकण वारे ॾस में चई। संदसि चवणो त फ़ौज खे ग़लति तनक़ीद जो निशानो बणायो वञे थो। मज़बूत फ़ौज मुल्क जी ज़रूरत आहे। फ़ौज न हुजे हा त मुल्क जा 3 टुकड़ा थी वञनि हा। सियासत लाइ फ़ौज खे बदनाम न कयो वञे। हुन चयो त नून लीग ऐं पीपल्स पार्टी जी सियासत चोरी करणु ऐं चोरी लिकाइणु आहे। छा चोरनि जे दबाव ते इस्तीफ़ा ॾींदो? छा जंग खां अॻु हथ उभा करे छॾे? को ग़लतफ़हमीअ में न रहे त घर वेंदो, कंहिं बि सूरत इस्तीफ़ा न ॾींदो। मुख़ालिफ़नि जो ख़्यालु आहे त घर में आराम सां वेहंदो। हुकूमत किराई बि वई त खेनि ख़बर नाहे कहिड़ो तूफ़ान ईंदो। वज़ीर आज़म चयो त बेतमादी वारी मैच हू खटींदा। 60 खां 65% बाइज़त अवाम साणुसि गॾु आहे। 27 मार्च खां पोइ हिमायत 90% खां मथे थी वेंदी। हुन अञा ताईं को कार्ड न ॾेखारियो आहे। मुख़ालिफ़नि पंहिंजा कार्ड ॾेखारे छॾिया आहिनि। हू वोटिंग खां हिकु ॾींहुं अॻु कार्ड ॾेखारे सरप्राइज़ ॾींदो। चवणो त करप्शन में बुॾल शख़्स सां हथ नथो मिलाए सघे ऐं न करप्शन ते कंहिं सूरत बि सौदेबाज़ी कंदो। हिसाब में इनारो नथो ॾेई सघे ऐं अलाह तोड़े मुल्क सां गद्दारी नथो करे सघे। इमरान खान चयो त मुख़ालिफ़नि जी सियासत बेएतमादीअ खां पोइ ख़तमु थी चुकी आहे। इहो कहिड़े आइन में आहे त पैसा ख़र्च करे हुकूमत किराई वञे। मेंबरनि खे ख़रीद करण लाइ 15 खां 20 करोड़ जूं आछियूं कयूं पियूं वञनि। 15 अरब घर करणु हुननि लाइ को ॾुखियो कमु न आहे। जेयुआ सरबराह खे हिकु ॿीहर तनक़ीद जो निशानो बणाईंदे इमरान खान चयो त फज़लुर रहमान सियासत जो ॿारो रांदीगर आहे। हाणे संदसि टीम मां ॿाहिरि थियण जो वक़्तु अची वियो आहे। अॻूणे घर वज़ीर चौधरी निसार बाबति सवाल ते इमरान खान चयो त चौधरी निसार सां पुराणो वास्तो आहे। संदसि कुझु वक़्तु अॻु मुलाक़ात थी हुई। हू जेको बि फ़ैसिलो कंदो संदसि बहितरीअ लाइ हूंदो।